अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन में अली काजी में भलीकार आऊँ है यासिर अहमद। हमको स्टूडियो में ज्वाइन कंदा सीनियर तज्ज़ियाकार अली काजी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, अॼु कैबिनेट फाइनली जेको आहे उहो पंहिंजो ओथ खणी छॾियो। सादिक संजरानी साहब ओथ खणायो, प्रेसिडेंट साहब ओथ न खणायो, जंहिंमें हाणे तक़रीबन PMLN जा बीहनि था वञी 14-13 मिनिस्टर्स ऐं पीपल्स पार्टी जा 9। बिलावल भुट्टो ज़रदारी साहब न खयो हो त बिलावल भुट्टो ज़रदारी साहब चवनि था पहिरां मोहसिन दावड़, ANP ऐं BNP। कुझु माण्हू चवनि था त इन करे न खयूं, कुझु माण्हू चवनि था त छाकाणि त हू वञे पियो लंडन बिलावल साहब नवाज़ शरीफ़ सां मुलाक़ात करणु, त उन महिल ताईं हू ओथ न पियो खणे। हाणे त ॾिसूं स्पेकुलेशन आहे, लेकिन छाकाणि त हिना रब्बानी खे स्टेट मिनिस्टर फॉरेन अफेयर्स जो ठाहियो अथनि। ज़ाहिर मुल्क जेको आहे उहो सिर्फ़ु मुमलिकती वज़ीर त कोन हलंदो, फुल फ्लेजेड फॉरेन मिनिस्टर खपंदो आहे। उहो स्लॉट ख़ाली रखियो वियो आहे, त मां अंदाज़ो पाण करे सघूं था त बिलावल साहब ही नेक्स्ट फेज़ में फॉरेन मिनिस्टर थींदा। सो बहरहाल छाकाणि त जेके ॻाल्हियूं हलियूं पिए, ॿ जेके पीपल्स पार्टी अंदरि 2 राया हुआ जेके मुखालफ़त में हुआ कि बिलावल भुट्टो खे वज़ारत न वठणु खपे। हिकिड़ो रायो इहो हो त हुनखे पार्टी चेयरमैन आहे ऐं शहबाज शरीफ़ पंहिंजी पार्टी जो सदर आहे, तंहिंजे करे हू हुनजे हेठि न कमु करे इन द कैबिनेट। ॿियो जेको उन ते एतिराज़ु हो इहो त अगरि बिलावल भुट्टो फॉरेन मिनिस्टर थी वेंदो पॾेही वज़ीर, त पॾेही वज़ीर जो त हर वक़्तु सूटकेस तयारु हूंदो आहे। कॾहिं हुनखे हिकिड़े मुल्क में, कॾहिं हिकिड़ी कॉन्फ्रेंस, कॾहिं ॿी कॉन्फ्रेंस, कॾहिं टी कॉन्फ्रेंस। त जेको पीपल्स पार्टी जी जेका तनज़ीमी मामलात ऐं बिलख़ुसूस सिंध में हुकूमती मामलात में जेको बिलावल भुट्टो जो हाणे हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो ग्रिप आहे। ठीकु आहे, आसिफ़ ज़रदारी साहब आहिनि, ॿिया बि आहिनि, लेकिन बिलावल साहब पंहिंजी बि हिन में ख़ासि उनजी मुदाख़लत रहे थी, शयुनि खे सुपरवाइज़ कनि था। त ज़ाहिर आहे पोइ एज़ अ फॉरेन मिनिस्टर उहो इनखे टाइम न ॾेई सघंदा, ऐं पोइ हिते जेका हुननि जी पंहिंजी हिकिड़ो सो बहरहाल बट लॻे इहो थियो त पीपल्स पार्टी लीडरशिप या बिलावल भुट्टो ज़रदारी पाण इहो फ़ैसिलो कयो आहे त न, हुनखे फॉरेन मिनिस्टर थियणु खपे। हुनजा पंहिंजा फ़ाइदा बि आहिनि, एक्सपोजर मिलंदो, इंटरनेशनल इस्टाब्लिशमेंट, हू सभु शयूं आहिनि। लेकिन हाणे वज़ारत त ठही वई, हाणे में केरु केतिरा वज़ीर अची विया, छा थियो, मोहसिन दावड़ खे कंदा न कंदा, अली वज़ीर जेका गुफ़्तगू करे पियो हुन खां पोइ। लेकिन अख्तर मंगल बि कल्ह जेको वॉकआउट कयो आहे क़ौमी असैम्बली मां, उहो ज़ाहिरी तरह खे वज़ारत लाइ त कोन कयो आहे, उनजो बि इस्टाब्लिशमेंट ते ई तनक़ीद करे हुन वॉकआउट कयो आहे। चगई में जेको वाक़ियो जी। त हाणे सवाल ही हिकिड़ा अंदरि हिकिड़ा मामलात आहिनि जेके जीअं मूं कल्ह बि तव्हांखे चयो त हींअर को असीं इहो नथा चई सघूं त जेके हुकूमती इतिहाद आहे हिन में को इख़्तिलाफ़ात थी विया आहिनि। पर जीअं मूं कल्ह बि हिकिड़ो मिसाल ॾिनो त हिकिड़ी देगड़ी पचण खां पहिरीं हुते हांडी खे चुल्ह ते रखण खां पहिरीं हुनजो हिकिड़ो गरम मसालो ऐं मसाला ठहंदा आहिनि, हुनजी ख़ुशबू पखणु शुरू थींदी आहे, जंहिंमां अंदाज़ो थींदो आहे त हाणे रंधिणे में जल्द जेका हांडी आहे, देगड़ी आहे, उहा चुल्ह ते रखी वेंदी। सो पाण हुन मरहले में हुकूमती इतिहाद खे ॾिसी सघूं था त इख़्तिलाफ़ात एस सच शुरू न थी विया आहिनि, लेकिन मसालो ठहणु शुरू थी वियो आहे, जंहिंजी बुनियाद ते इख़्तिलाफ़ात जी हांडी देरि सवेर चढ़ी वेंदी। लेकिन अगरि आख़िर में कैबिनेट जी फॉर्मेशन ते अगरि हिकिड़ो कॉमेंट कयां त कैबिनेट काबीना ठही वई, पोइ छा थियो? हिन में कहिड़ी वॾी हिकिड़ी अरबी फ़ारसी हुई जिन में 8-9 ॾींहं लॻा, त दैट मीन्स के ख़ुदि इहा ॻाल्हि, हिन ॻाल्हि खे एतिरी अहमियत ॾियण त काबीना ठही वई, ॼण क़ौमी असैम्बली में अक्सरियत मिली वई हुजे। सो दैट मीन्स के एतिरी को सुठो होमवर्क थियल न आहे, बस इमरान खान साहब ऐं काबीना ठही वई, पोइ हाणे छा थी वेंदो, न ठहियल हुई त छा थी वियो? कॉलर हिन सां गॾु अब्दुल कादिर काका बिटशा मां। जी काका साहब, छा चवणु चाहींदा? जी काका साहब, आवाज़ अचे थो? साईं हेलो। जी 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 साईं लॻाई वई कॉल? जी जी साईं, ॻाल्हायो। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम। साईं अली साहब सां ठीकु आहे साईं खे शायदि आवाज़ नथो हुजे। ॿियो कॉलर, ॿियो साईं जो आवाज़ु कटिजी वञे। ॿियो कॉलर माशूक अली चांडियो बदीन मां। जी चांडियो साहब, छा चवणु चाहींदा?
अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अच्छा, मुंहिंजो अली काज़ी साहिब जिन वटि खां इहो सुवाल आहे त ही जेका TDM में हींअर वज़ारतूं विरायूं वयूं आहिनि, उहे वज़ारतूं त ठीकु आहे, मुख़्तलिफ़ पार्टियुनि खे उन्हनि खे मिलण बि खपनि, उन्हनि जो हक़ आहे, पर अक़लियत खे ॿाहिरि रखियो वियो आहे छा? इहा हिकु हल्की दरार नथी पइजी सघे हिन में TDM में? ठीकु आहे। चवनि था अक़लियतनि जे उमूर जो शायदि वज़ीर कंहिंखे न ठाहियो अथनि, कंहिंखे न कयो। हिन सां ॾार छा पइजी वेंदो साईं? ऐं चांडियो साईं ॾार वार कोन पवंदो, ही छाकाणि वज़ीर पूरा थी विया, हुन कोटा में हाणे हिकिड़ो ई वज़ीर शायदि बचियो अथनि, उहो शायदि बिलावल साहिब लाइ स्लॉट रखियो अथनि हिकिड़ो आख़िरी, छाकाणि मजबूरी आहे, ही 100 माण्हुनि ते काबीना नथी ठही सघे। ऐं ॿियो इहो त ॾार PDM जी हुकूमत सही सिर्फ़ु PDM न आहे, पीपल्स पार्टी PDM जो हिसो न आहे, ANP PDM जो हिसो न आहे, ही मोहसिन दावड़ वारा जो हिसो न आहिनि, MQM PDM जो हिसो न आहे, ही PDM जी हुकूमत न आहे, ही PTI खां सवाइ बाक़ी सभिनी जी हिकिड़ी गॾियल हुकूमत आहे। गॾियल हुकूमत आहे, ठीकु आहे। ऐं सभु जेके इहे कैबिनेट त चलो ठही वई, पर जेके गॾो गॾु इहे इख़्तिलाफ़ात नज़र अचनि था पिया त पीपल्स पार्टी चाहे थी प्रेसिडेंटशिप, चेयरमैनशिप, सेनेट ऐं पीपल्स पार्टी अहिड़ा उहिदा चाहे थी पई, त उन जे लाइ त शहबाज शरीफ़ साहिबु न करे छॾियो, नवाज़ शरीफ़ साहिब सां मुलाक़ात कई। हाणे ख़ुदा ख़बर शहबाज शरीफ़ न कई या इहो ई चयूं त भई लंडन यात्रा कयो ऐं कल्ह ताईं इहो जेको चयो वियो पिए त लंडन में बैठे हैं, वापसि क्यों नहीं आ जाते, हाणे उन वटि वञी जेको आहे थोरो चवणो पवंदो, गुज़ारिश करणी पवंदी। कल्ह ताईं चयो पियो न त नवाज़ शरीफ़ या त PDM में जॾहिं पीपल्स पार्टी हुई त हिकिड़ी दफ़ा तलख़ी बि थी वई त भई एॾी ॻाल्हि आहे त मोटी अचे वापसि, जेलनि में वञे नवाज़ शरीफ़, असां गॾु आहियूं। सो पहिरियों उनखां पोइ तलख़ी थी, पोइ PDM टुटी वई, जेको कुझु थियो हो, हाणे उन ई नवाज़ शरीफ़ वटि वरी चवनि था त वञो पीपल्स पार्टी वारा वञी अगरि उहिदा लेकिन ॾिसो हिन में ही नवाज़ लीग लाइ हिकिड़ी वक़्त ताईं हद ताईं शयूं बर्दाश्त थींदियूं। फ़िलहाल त चाहींदो नवाज़ शरीफ़ बि ऐं शहबाज शरीफ़ बि नवाज़ लीग ते भई फ़िलहाल ही जेका असां रिप्लेसमेंट आंदी आहे हिन जी इमरान ख़ान जी, मुतबादिल हुकूमत ठही आहे, इहा जटादार रहे, हिन में ॾार न पवनि, लेकिन ही नेचुरल नाहे। मां जेका गुज़ारिश कयां पियो, ही नेचुरल नाहे, छाकाणि त हाणे 9 वज़ारतूं बि पीपल्स पार्टी खे ॾिजनि, सदर, चेयरमैन सेनेट, स्पीकर अॻु में हुननि खे ॾिनल आहे, गवर्नर पंजाब बि हुननि खे ॾिजे, त नवाज़ लीग त मतिलबु सिर्फ़ु छा इमरान ख़ान खे हटाइण जे जेको सिले में उन्हनि खे मिलियो, उहो ठीकु आहे, प्राइम मिनिस्ट्री ऐं चीफ मिनिस्ट्री घटि शइ न आहे, लेकिन हू हिन ॻाल्हि खे इहो सम्झंदा त हू पीपल्स पार्टी लाइ मुस्तक़िल इदारनि, मिसाल चेयरमैन सेनेट थी वियो त ही 4 साल पको थी वियो, सदर थी वियो अगरि ज़रदारी साहिब या केर बि पीपल्स पार्टी जो, त ही 4-5 साल पका थी विया, त थोरो ॾुखियो थींदो, लेकिन फ़िलहाल इहो कड़ो घुट पीअंदा ऐं किथे न किथे सेटलमेंट थींदो, को हिकिड़ो ॿ चेयरमैन सेनेट या सदर मां को हिकिड़ो या ॿई, ॾिसूं केतिरो नवाज़ शरीफ़ साहिबु दयालू थिए थो। जी हा, ठीकु आहे। कॉलर सां गॾु अब्दुल कादिर काका बेटशामा जी। काका साहब छा चवणु चाहींदा? सर अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हा साईं, इहो आहे त जेका अॼुकल्ह सियासी सूरत हाल हले पई, हिन में सिंध जो गवर्नर चेंज थींदो ऐं इलेक्शन तक़रीबन जीअं 2023 में रिथियल आहे त उन में ई थींदी, ईअं न साईं? जी, सवाल छा आहे साईं? हलो, हा सवाल छा आहे साईं? अलाह करे आउं चवंदो ग़रीबनि जे लाइ रोज़गार जो मौक़ो खुले। ठीकु आहे साईं। ॿियो बि कॉलर अब्दुल रहमान समो टंडोला यार मां। जी समो साहब छा चवणु चाहींदा? साईं अस्सलाम वालेकुम। अली साहब, फरीदाबाद में हेॾो सारो वाक़ियो थी आहे, 9 नंढड़ा मासूम उहे वीचारा शहीद थी हलिया न, सॼो ॻोठ 56 घर सड़ी तबाह थी हलिया, माल मता सड़ी विया। DC साहब 20 कलाकनि खां पोइ उते पहुतो आहे, को बि अहिड़ो अमलदार, का बि सरकार उते हुनजी ख़बरचार न वरिती आहे, ऐं असां ॾाढा इन बारे में ॾुख आहियूं त छा असीं कहिड़ी दुनिया में हलूं पिया, इन बारे में असीं अव्हां जे अॻियां अर्ज़ु रखूं था। ठीकु आहे साईं, ठीकु आहे साईं। पहिरीं ॻाल्हि, जा काका साहिब खे चई अलाह करे माण्हुनि लाइ रोज़गार खुले साईं, आमीन 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 सुमामीन करे सघूं था। ॿियो त हाणे
जेको समूह साहिब ॻाल्हि कई त हीउ जेको मेहर भरिसां वाक़ियो थियो आहे इंतिहाई अज़ियतनाक तकलीफ़दा नव ॿार चवनि था। हा, ॾाढो ॾाढो ॾुखाईंदड़ किस्सो आहे। ऐं तव्हां जीअं साईं चयो पिया लोकल एडमिनिस्ट्रेशन सभिनी जी अजीब बेहसी आहे। हीअ ख़ुदा न ख़ास्ता किथे बि न थिए पर हीअ अगरि कंहिं वॾे बाज़ार में लॻी वञे कंहिं वॾे शहर जे त हर को जेको आहे हुन में मोहट विझी वेही रहंदो, पोइ इंक्वायरी रिपोर्टूं थी वेंदियूं, पोइ फायर ब्रिगेड जो अमलो पहुतो न पहुतो सॼो हिकिड़ो ममड़ मची ईंदो। पर छाकाणि त फरीदाबाद जे जा हिकिड़ा ॻोठ आहिनि हिकिड़ा सो तंहिंजे करे मासूम ॿारड़ा मरी विया, अजल जो शिकार थी विया माण्हुनि जो। ॾिसो जंहिं वटि 50 करोड़ रुपए जी बंगलो आहे उन लाइ हू सरमायो आहे, पर जंहिं वटि 5 लख रुपए जो पंहिंजो हू झुगी ठहियलु आहे या कचो घर ठहियलु आहे या 2 लख रुपए जो, हुन लाइ त उहो 50 करोड़ जो आहे। उहो सभु कुझु आहे। सो उहो सड़ी कुझु केरु हिन ते को रेमेडी को ॻाल्हि को ॿी। ऐं असां वटि जेके बेसिक मामलात हुजनि था जंहिंमें फायर ब्रिगेड हिकिड़ी शइ आहे जेको हिकिड़ो रेस्क्यू ऑपरेशन जी ॻाल्हि हुजे थी, उहो असां वटि वॾनि शहरनि में कोन्हे त नंढनि शहरनि में इहो या नंढनि ॻोठनि में असीं कहिड़ी उमेदु रखूं। बदकिस्मती आहे। पोइ हाणे समूह साहिबु चए थो छा कजे, मसरूफ़ रहो, काबीना ठही वई अथव, इहो ॾिसो छॾियो ई ॻोठनि वोठनि खे, मतिलबु ॾुख थिए थो। जी हा जी हा जी हा। ॿियो माण्हू करे बि कॉलर असां गॾु अहमद अली शाह कराची मां। जी शाह साहिबु छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम। सर सभिनी खां पहिरीं त काज़ी साहब खे वधि में वधि मुबारकियूं एतिरो सुठो प्रोग्राम पेश करण जे लाइ। जी जी। ऐं ॿिए नंबर ते सर मुंहिंजो सवाल इहो आहे त हाणे जीअं ॾिसो पिया मुल्क जी सूरत हाल, इहे हिकिड़ी मखलूत गवर्नमेंट ठही वई आहे, त मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो आहे सर असांजे सूबे ते पीपल्स पार्टी माशाल्लाह काफ़ी अरसे खां आहे, पर जेको रिज़ल्ट अचणु खपे हाणे गवर्नमेंट जो पंहिंजे इंटीरियर सिंध जे लाइ, उहा शइ ॾिसण में कोन थी अचे पई। हर तरीक़े सां गवर्नमेंट में शामिलु थिया आहिनि, हर तरीक़े सां इन्हनि खे वज़ारतूं मिलियूं आहिनि, पर जेको सिंधी अवाम खे या सूबे सिंध खे मिलणु खपे आहे तरक़ी जे हिसाब सां, त उहो कोन पियो थिए। हाणे इहा मखलूत गवर्नमेंट थी आहे, पीपी असांजी अहमदुल्ला पावर में बि आहे सिंध में, ऐं हमेशह शाह साहिबनि जी हुकूमत बि रही आहे। सो गुज़ारिश इहा आहे त जेके बाला हुकाम आहिनि या जेके पीपी जा वॾा अॻुवान आहिनि, हाणे महिरबानी करे सर सिंध ते थोरी तवजो ॾियनि, स्कूलनि ते तवजो ॾियनि, तालीम ते तवजो ॾियनि, रोड रस्तनि ते तवजो ॾियनि। असांजा ठीकु आहे शाह साहिबु। बिल्कुलु शाह साहिबु, तव्हांजी नसीहतूं ऐं ख़्वाहिशूं ॿुधियूं ज़रूरु। पार्टी खे पहिरीं अहसासु हूंदो, पंहिंजे पर में कमु करे रहिया हूंदा। ऐं सभु जेका कैबिनेट ते ॻाल्हियूं हलंदी पियूं, त जेका सदर मुल्क जी ॻाल्हियूं आहिनि, कल्ह ताईं कुझु अहिड़ियूं ख़बरूं बि आहियूं त मौलाना फज़लुर रहमान साहिबु जेको आहे उहो चाहिनि था पाण सदर थियण लाइ, पर पोइ पीपल्स पार्टी हुन में रुकावट क्रिएट थी करे। ॾिसो ॻाल्हि इहा आहे त हाणे इहो वरी उहा ॻाल्हि आहे त जंहिं ते अगरि पाण ॻाल्हि करे हीअ भले केरु चए वाता पोइ उते तबसरा कंदासीं, ईअं हरू तबसरो कयूं चवंदा अहिड़ी का ॻाल्हि ई न हुई। हाणे अंदरे खाना जी ॻाल्हियुनि ते मिसाल कई ॻाल्हियूं हींअर चवनि पिया त असांजी जेका मुख़्तलिफ़ अस्करी क़यादत जी मीटिंग्स थियनि पियूं, उनजे हवाले सां मुख़्तलिफ़ शयूं सोशल मीडिया हिते हलनि थियूं, पर हाणे अलाए केतिरियूं सही आहिनि केतिरियूं न आहिनि, त कंहिं इहो चयो आहे न चयो आहे, त हुन ते तबसरा पाण अगरि कंदासीं त सुभाणे जी तरजीह थी वञे, हरू पाण। सो हाणे मौलाना फज़लुर रहमान खे सदर थियण जो शौक़ु थी सघे थो हुजे बि, सियासत पिया कनि, इक़्तिदारी सियासत पिया कनि, लेकिन अगरि हुनखे न पिया कनि त हुननि बि चयो आहे न त इलेक्शन त करायो। जी हा, चई छॾियो अथऊं त असां इलेक्शन जे हामी आहियूं। कॉलर सां गॾु जावेद समूह नगर पाकर मां। जी समूह साहिबु छा चवणु चाहींदा? सवाल इहा त इहो जॾहिं बि पाकिस्तान में कोई सियासी सूरत आहे, जीअं मौजूदा सियासी सूरत हले पियो या सियासी जेको उथल पुथल हूंदी आहे, जीअं ईअं खणी चइजे त कुझु वक़्तु अॻु में जेको आहे MRD तहरीक हुई, उनजा जेके हूंदा आहिनि तमामु हिकिड़ा लॉन्ग टर्म इम्पैक्ट पवंदा आहिनि, ख़ासि करे उहे जर्नलिज़म ते तमामु घणा पवंदा आहिनि। जीअं MRD तहरीक खां पोइ जेको आहे जर्नलिज़म में हिकु नओं ट्रेंड आयो, उन कुझु जेको आहे नवां सहाफ़ी पैदा कया, जिन मां काज़ी साहिब जिन हिकु आहे। उन्हनि जेको उन वक़्त में प्रिंट मीडिया उन तमामु अहम किरदारु अदा कयो। उन खां पोइ हींअर जेको इहो मौजूदा सियासी जेको सूरताल हले पियो, उन जो मुंहिंजे ख़्याल में जेको आहे जर्नलिज़म ते हिकिड़ो तमामु दूरस्थ जेको आहे असरु पवंदा। उहो ईअं थींदो त हाणे मुंहिंजे ख़्याल में जेको आहे सहाफ़त प्रिंट मीडिया अॻु में ख़तमु थी वई, इलेक्ट्रॉनिक मीडिया ते तमामु उनजो इम्पैक्ट पवंदा। हाणे तव्हां छा था चयो ऐं आउं तव्हांखे गाइडेंस वठणु चाहियां थो, छा ईअं त कोन थींदो त जेको आहे इहो
सोशल मीडिया आहे उहो जेको इलेक्ट्रॉनिक मीडिया खां अॻिते निकिरी वञे, इलेक्ट्रॉनिक मीडिया पंहिंजी जेको हैसियत विञाए वे। ठीक है जावेद समूह साहब। ये भी कॉलन जफर नकवी हैदराबाद में। जी नकवी साहब क्या कहना चाहेंगे? वालेकुम बेटा यासर, बरादर मोहतरम अली कादी भाई। सॉरी सर, काफी दिन का गैप हो गया है। वो इनकलाब तो पाकिस्तान में आप ले आए हैं माशाल्लाह कादी साहब। सर एक सवाल ये है कि आइन और कानून का हलफ उठाते हुए आज कैबिनेट ने हलफ उठाया कि हम कानून की और आइन की पाबंदी करेंगे इस्लामी जमहूरिया। तो सर आइन में ये कहाँ लिखा है कि जिनकी जमानतें हुई हों, जो कोर्ट से अदालतों में जमानतों पे हो, वो सिपाही भर्ती नहीं हो सकते, और वो वफाकी वजीर का हलफ उठा रहे हैं। क्या ये आइन की खिलाफ वर्जी सुप्रीम कोर्ट को नजर नहीं आती? ये जो आइन से हम खिलवाड़ करते हैं सर, मैं बड़ा एक सेंसिटिव किस्म की बात कर देता हूँ सर, वेरी सॉरी, बुरा तो नहीं मानिएगा, लेकिन हम आइन ताकतवर लोगों के लिए आइन की किताब है क्या सर? ये सिर्फ हलफ उठाते हैं हम आइन की पाबंदी करेंगे। थोड़ा सा रोशनी डालें सर प्लीज। थैंक यू सर। ठीक है नकवी साहब। पहिरीं जेको समूह साहब त भई हिन जो ही जेके हालतूं हुजनि जर्नलिज़म जो उन ते मीडिया ते जर्नलिज़म ते उनजो असरु पवंदो न पवंदो से। यानी ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि त समूह साहब मीडिया को अलॻि का मखलूक कोन्हे, उहो इन ई माशरे जो हिसो हुजे थी। उन ते जॾहिं प्रेशर्स अचनि था, उन ते सख़्तियूं अचनि थियूं, हुनखे फ्रीडम मिले थो, ही सभु सोसाइटी में जेको कुझु थी रहियो थो हुजे थो, उनजो मीडिया ते बि जीअं ॿियनि शयुनि ते असरु पए थो। मतिलबु तव्हां ही जेका जुडिशरी जी फ्री जुडिशरी लाइ जेका चौधरी इफ़्तिख़ार ज़माने मूवमेंट हली, उनखां पोइ तव्हां ॾिसो त असांजा वकला बिरादरी, असांजी जुडिशरी, उनजा इम्पैक्ट पिया आहिनि। ईअं मीडिया ते बि इम्पैक्ट पवनि था। इहो चवण त इलेक्ट्रॉनिक मीडिया खे सोशल मीडिया, ॾिसो अवल त मूंखे केॾी महिल सम्झाइजो वेई समूह साहब त ही माण्हू जॾहिं चवनि था त असां सोशल मीडिया सां मुराद छा आहे? एग्जैक्टली सोशल मीडिया सां तव्हांजी मुराद डिजिटल प्लेटफॉर्म्स कहिड़ा आहिनि? तमामु अगरि फेसबुक ऐं यूट्यूब चयो पिया, ही कॾहिं बि हिकिड़ी कन्वेंशनल मीडिया जो बदल नथा थी सघनि, छाकाणि त हिते तव्हांखे ख़बर आहे त कलाक खां पोइ बुलेटिन हलंदो, जेका चीदा ख़बरूं हूंदियूं उहो तव्हांखे कलाक जे आख़िर में मिली वेंदियूं। फेसबुक ते ज़रूरी न आहे त जेॾी महिल तव्हां खोलियो पिया ओॾी महिल चीदा ख़बरूं थी सघे, ओॾी महिल को गानो आयल हुजे, शाइरी आयल हुजे, कुझु आयल हुजे। हाणे डिजिटल मीडिया ते ई अख़बारूं अचनि पियूं, डिजिटल मीडिया ते ई जेको आहे टीवी जी ट्रांसमिशन बि हले पई। त थी सघे थो को वक़्तु 10-15 सालनि खां पोइ इहो अचे त ही वॾी टीवियूं ख़तमु थियनि, पोइ माण्हू नंढी टीवियुनि ते ॾिसनि। पर ॻाल्हि इहा आहे त अथेंटिसिटी ऐं पोइ सोशल मीडिया जी क्रेडिबिलिटी छा आहे? ऐं जेको वणे लिखी छॾियां, तव्हां जेको वणे लिखी छॾियो, हिते टीवी ते असीं उहो नथा करे सघूं। ऐं हिन खे तकड़ में को हिन जो नेमन मुदल नथो सम्झां, जंहिंखे सॉलिड न्यूज़ खपे, जंहिंखे मतिलबु ठोस ऑथेंटिक सोर्स खपे। ऐं नथो सम्झां त फ़िलहाल सोशल मीडिया जंहिंखे तव्हां चओ था, हीअ जेके व्हाट्सएप ते तव्हां जेके वणे शयूं हलाए छॾियो, सो आउं उनखे नेबल बदल नथो सम्झां। नकवी साहब, इनकलाब मैं क्या लाया सर जी, इनकलाब तो आप ले आए। हम तो कह रहे थे कि यह ऐसा तोड़ जोड़ में ये नहीं, खान साहब की टीम नहीं इनको सामना कर सकेगी। आप बजट थे कि नहीं जनाब, कुछ नहीं होगा, कुछ ना कुछ हो जाएगा। तो मतलब कुछ हो गया। अब इसमें मेरी ना नाराज़गी खान साहब से थी, ना मेरी कोई खुशी इनके साथ है। जी हाँ, हम तो बैठे में कोना पकड़ कर ऐसे देखते रहते हैं, भेस बदल कर इनका हाल। जी हाँ। तो अब सवाल आपका ये था कि देखिए कानून में और आइन में, आप नकवी साहब माशाल्लाह एक बहुत ही पढ़े लिखे बुजुर्ग शख्सियत हैं, आपने दुनिया देखी है, किसी भी आइनी माहिर से पूछते हैं अगर मेरी बात ज़रा, ऐसी कोई कदगन नहीं है, ऐसी कोई रुकावट नहीं है कि कोई शख्स अगर ज़मानत पर है तो उसको वो कोई ओहदा ना रख सके। ऐसा कोई आइन में और कानून में ऐसी रुकावट नहीं है, क्योंकि अभी तक वो मुल्ज़िम है, मुजरिम नहीं बने। हाँ, जिस दिन कोई मुजरिम हो जाएगा वो ओहदा नहीं रख सकता, ऐसा कुछ हुआ नहीं है शहबाज शरीफ और हमजा शहबाज पर। मैं उनका कोई वकालत नहीं कर रहा हूँ, मैं एक ठोस एक जो हकीकत है कि कानूनी बात यह है, या भले किसी और आइनी माहिर से पूछ ले। और मेरे साथ तो नकवी साहब जो मर्जी बात कर ले, मैं क्यों दिल में करूँगा, मैं क्यों बुरा मानूंगा। जितनी खुली बात करनी है, जितनी हम टीवी पे कर सकते हैं इतनी ज़रूर की जाएगी। कॉलर नजर मोहम्मद बख्श लोरानी थाना बुला कानवा। जी लोरानी साहब, छा चवणु चाहींदा? साईं अलीकाद साहब का मुझे सवाल है
त मुख़्तलिफ़ तसर हलनि पिया त ऐवान सदर में कंहिं महिल चवनि था त मौलाना फज़ल रहमान खे ऐवान सदर ॾिनो वेंदो, कंहिं टाइम चवंदा त आसिफ़ ज़रदारी या पीपल्स पार्टी जे, पर साईं जेके कानूनी माहिर चवनि था त को ऐवान जेको सदर ममलकत आहे उनखे हटाइण जे लाइ जेके सिंधी में मुआवज़ो या इंग्लिश में इम्पीचमेंट चइजे, त उन जे लाइ चवनि था त आइनी माहिर चवंदा त को रीज़न खपे, आख़िर कहिड़े बुनियाद ते तव्हां हुनखे मुआवज़े ते हटाईंदो? छा सदर मुमलकत ज़हनी तवाज़ुन विञाए चुको आहे? छा सदर मुमलकत ते को करप्शन जो ठोस सबूत आहे? छा सदर मुमलकत मुल्क जो कंहिं ॿिए मुल्क सां को राज़बाश कयो आहे? छा सदर मुमलकत को गैरानी क़दम खयो आहे? त उन खां सवाइ त ॿियो जेको सदर खे हटाइण जे लाइ 2/3 मेजॉरिटी खपे, यानी हिननि खे 228 MNA। ठीकु आहे साईं। ॿियो बि कॉलर अब्दुल सबूर सुमरो शिकारपुर मां। जी सुमरो साहब, छा चवणु चाहींदा? वालेकुम सलाम। हेलो सर। जी जी सर, अर्ज़ु हुयो त इमरान खान खे हिन वक़्तु जेका पोज़ीशन आहे त हुनखे सियासत तां रिटायर करणु घुरिजे, छो त हिन खां पोइ शहादतुनि या उहो रियासत जो बि नुक़सानु थींदो ऐं हिकिड़ो सोशल वर्कर बि ज़ाया थी वेंदो। ॿियो बिलावल साहब खे वज़ारत ख़ारजा खे क़बूल करणु घुरिजे ऐं सुठा एडवाइज़र रखी करे उनखे इंटरनेशनल लेवल ते कमु करणु घुरिजे। थैंक यू सर। ठीकु आहे। जेका ॻाल्हि राणी साहिब चवनि पिया, इहो टियों ॾींहुं शायदि साईं सवाल कयो या कंहिं ॿिए मूंखां कयो त मूं तफ़सील सां ई ॿुधायो। इन में जवाज़ त ठही वेंदा राणी साहिब, इहो फ़िक्र न कयो, आइन जी भंजकड़ी कुझु न कुझु इम्पीचमेंट जा या मुआख़ज़े जा जवाज़ ठही वेंदा। ॻाल्हि आहे 2/3 मेजॉरिटी जी, उहो बि अगरि सभु गॾिजी सॼी हथु विझंदा त हाणे त हुकूमत में बि आहिनि, ही त हुकूमत खां ॿाहिरि हुआ तॾहिं बि मेजॉरिटी ठाहे विया हुआ क़ौमी असेंबली में, हाणे गॾिजी सॼी हथु विझंदा मथां 2/3 बि करे वञे। अच्छा साईं त सबूर साहब त पंहिंजा हिकिड़ा राया ॾिना त हीअं थियणु खपे, हिकिड़ो चई त बिलावल साहब खे फॉरेन मिनिस्टर थियणु खपे, ॿियो छा रिटायर थियणु खपे। ॾिसो मां जेके तव्हांखे ॻाल्हि अर्ज़ु कंदो हुउसि अक्सर त ही एतिरी पोलराइज़ेशन थिए पई सोसाइटी में, मूं काफ़ी हफ़्ते खनि खां तव्हांखे गुज़ारिश कयां पियो त हीउ जेको जेतिरो अॼु मूं डॉन में ॾिठो पिए त हिते सर्वे थियो आहे बाक़ाइदा, त हीअ हिकिड़ी ख़तरनाक ट्रेंड आहे। जेका ॻाल्हि मूं हफ़्ते कई पई, अॼु हुननि पूरो सर्वे कयो आहे त माण्हू ॾिसो न यासिर, पहिरीं सिर्फ़ु मज़हबी बुनियादनि ते जी हा फ़िरका वाराना मसलक हिन ते माण्हू विढ़ी पवंदा, हिक ॿिए जा क़तल थींदा या ही लसानियत ते। हाणे ही अच्छा हू जेको मज़हबी मामिलो हूंदो उहो हिकिड़े मख़सूस हल्कनि में हूंदो, हीउ जेको थी वियो आहे हीउ त हेठि खां वठी मथे पढ़े लिखे खां वठी घटि पढ़ियल ताईं सभिनी में। जी हा जी। ऐं जेका लफ़्ज़ आऊं बार बार अवॉइड कंदो हुउसि चवण लाइ हिन शो में, बार बार मूं परहेज़ कयो पियो हुन लफ़्ज़ खां, पर अॼु अख़बार छपियो आहे उहो लफ़्ज़ त आऊं चवां थो त कल्ट थी न वञनि। जी हा पॉलिटिकल फॉलोइंग ॿी शइ आहे। यस ठीकु आहे, हिकिड़ा तव्हांजा फॉलोअर्स हुजनि था, हिकिड़ा तव्हांजा वर्कर्स हुजनि था, त जेके फॉलोअर्स हुजनि था उहे तव्हांजी कारकर्दगी ॿिए जो बयानियो ऐं तव्हांजे बयानीअ खे पोइ किथे न किथे मग़ज़ में फिल्टर हणंदो त यार हीअ ठीकु आहे, हीअ ॻाल्हि हीअ ठीकु नथो करे, असां वारो ठीकु थो करे, असां वारो यार हीअ थोरी ॻाल्हि ग़लति थो करे, हो हमरा ॻाल्हि ठीकु थो करे। पर जेका कल्ट हुजनि था जंहिंमें तव्हां अखियूं ॿूटे पंहिंजी जेका रहबर आहे तव्हांजो जेको रूहानी रहबर आहे या जेको बि आहे, बसि पोइ तव्हांखे हुनजी का बुराई नज़र नथी अचे, ॿिए में का चङाई नज़र नथी अचे। दिस इज़ नॉट पॉलिटिकल फॉलोइंग, दिस इज़ कल्ट विच इज़ डेंजरस। सी मतिलबु तव्हां जॾहिं अखियूं ॿूटे पोइलक थियो था त पीरी मुरीदी में त ठीकु आहे, या के ॿिए अहिड़े ठीकु त ख़ैर ख़ुदा ख़बर, लेकिन बहरहाल हुते त थींदो आहे। पर अगरि तव्हां सियासी तरह पंहिंजे हुनखे लीडर खे नाउज़बिल्ला जेको आहे तव्हां हिकिड़ी ग़लती ऐं हुनखां पाक करे छॾियो ऐं ॿिए खे जेको आहे उहो, त इहो हिकिड़ो हिन सां सोसाइटी में जेका छिकताण वधे पई, पोलराइज़ेशन वधे पई, ऐं इहा अञा जेके इमरान ख़ान ते सख़्तियूं ईंदियूं ऐं जेके PTI सां ही हिननि जी आऊं हाणे आस्ते आस्ते ॿोली ॿुधां पियो, राणा सनाउल्ला जी बि ऐं हिननि जी हाणे होम मिनिस्टर इंटीरियर मिनिस्टर थी विया, त सभिनी जो हिसाबु थींदो, जेलनि जा रजिस्टर चेंज थींदा, ऐं जेको इलेक्शन कमीशन जो फ़ैसिलो अचिणो आहे, त आऊं मूंखे डपु पियो थिए त सोसाइटी में ॻाल्हि एतिरी न वधे जो ही त घर घर में जहिड़ा थी ईंदा। हुन रिपोर्ट में चयल आहे डॉन वारी में त हिकिड़े पीउ हुन रिपोर्टर खे ॿुधायो जेको स्टोरी पियो करे, त मुंहिंजो ॿारु जेको आहे 7वीं क्लास में आहे, धीउ अलाए पुटु धीउ
चईसि हू हाणे जेके नवाज़ लीग जा हामी ॿार आहिनि 7वीं क्लास जा, हू बेंचनि ते अलॻि हिक ॿिए सां गॾु वेहनि पिया, ऐं जेके PTI जा हामी ॿार आहिनि उहे बेंचनि ते हाणे 7वीं क्लास जा ॿार। जी हाँ, सो दिस इज़ डेंजरस। ही त मतिलबु पोइ फ़िरकावारियत वारी सूरत थिए पई। ही को सियासत में हिक ॿिए सां मतिलबु आर्ग्यूमेंट, असां वटि हाणे आर्ग्यूमेंट कहिड़ो थो थिए। हुन ॾींहुं छा थियो, इस्लामाबाद जी होटल में हिकिड़े माण्हू हुनखे नूर आलम अलाए केरु गद्दार, पोइ हुनखे गद्दार लोटो, हुन बि धक करणी, हुन छा पियो थिए। जी हाँ, जी हाँ, आर्ग्यूमेंट्स हाणे इहे ई रहिजी विया आहिनि त तव्हां गद्दार बसि। कॉलर असां गॾु मालिक ॾिनो डायरी हैदराबाद मां। जी डायरी साहब, छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम अली कादी साहब। वालेकुम सलाम। साईं असांजो थोरो अर्ज़ु आहे अली साहब खां त हीउ जेको आहे सो मेड़ में पूरो राज सड़ी वियो, जो नंढड़ा ॿार सड़ी विया हलिया। अञा ताईं जेको आहे सो बिलावल नोटिस वठी ऐं लंडन लाइ रवानो थी वियो। मुराद अली शाह अञा ताईं सार संभाल कोन लथी आहे, न हुते को DC पुॻो आहे, न 20 कलाक बाहि हली आहे, को फायर ब्रिगेडर हुते कोन पुॻो आहे। पोइ नई हुकूमत में छा पियो थिए? हिन खां त अली मादल शेख इमरान जी हुकूमत में वेंदो, सार संभाल लेंदो, हाल वाल वठंदो ग़रीबनि खां। हिकिड़ो सुवालु अचे थो साईं बि कई ॻाल्हि, ऐं पहिरियां बि हिकिड़ी स्कॉलर ॻाल्हि कई त नई हुकूमत अची वई आहे त सिंध में सिंध सां कहिड़ो कीअं डायरी साहब, मां इहो ई ॻाल्हि चवण वारो तव्हां चई छॾी। डायरी साहब, सिंध में कहिड़ी नई हुकूमत आहे? उहा हुकूमत आहे पीपल्स पार्टी। ॾिसो फायर ब्रिगेड इमरान ख़ान त कोन मोकिले आहे, न शहबाज शरीफ़ मोकिलींदो। जी हा, इहा सिंध हुकूमत जो कमु आहे, या लोकल DC जेको आहे उहो सिंध हुकूमत जो खे जवाबु ॾे आहे, को इमरान ख़ान या शहबाज शरीफ़ खे जवाबु ॾे थोरी आहे। अगरि DC न वियो आहे त नाहिली जी पुछाणो हुन खां त सिंध गवर्नमेंट करिणो आहे सर। सो हुकूमत सिंध में कहिड़ी मटिजी वई आहे? सिंध में इहा ई आहे, इहा ई हुई, इहा ई आहे, शायदि रहे बि। अॻिते हलंदा शायदि छा, यकीनन जेसि ताईं हीउ सेटअप आहे। जी हाँ, सिंध हुकूमत खे कहिड़ो लहर लोॾो? को लहर न लोॾो, मतिलबु न नो कॉन्फिडेंस अची सघे थी। हा, इलेक्शन खां पोइ ख़ुदा कॉलर असां गॾु इकराम ख़ासकेली मातली मां। जी ख़ासकेली साहब, छा चवणु चाहींदा? जी ख़ासकेली अच्छा साईं, काई साहब खां तस्वीर वठणो आहे त हींअर जेका सिचुएशन बीठी आहे, जंहिंमें काजी साहब ॾाढो सुठो तजुर्बो ॾींदा हुआ त GT रोड वारो जेको सिनेरियो हो, हाणे इहो ई साॻियो ई GT रोड जो सिनेरियो या जेका बि लॉबी आहे उहा इमरान ख़ान जी बि आहे, पर इहा लॉबी अॻियां हली करे पोटोहार ऐं उन खां मथां वञी पेशावर ताईं दंगजी करे। त हाणे इहो जेका मतिलबु हिकिड़ो प्रेशर ग्रुप जेको उते डेवलप थियो बीठो आहे, इहा बि एस्टेब्लिशमेंट खे काई साहब छा था सम्झनि तंग कंदी। ॿियो नंबर मुंहिंजो सुवालु इहो आहे त असां पीपुल्स पंहिंजो मुस्लिम लीग नून हिकिड़े पासे तमामु वॾो प्रेशर ग्रुप ठाहियो एस्टेब्लिशमेंट जे मथां, ॿिए पासे PTI हीअं ठाहियो बीठी आहे। इन विच में पीपुल्स पार्टी जेका आहे उहा छा था कादी साहब सम्झनि त सुटेबल कान्हे हींअर हिन वक़्तु पंहिंजो एस्टेब्लिशमेंट लाइ। हिन ॿिन्ही ग्रुपनि जे विचां जे करे को धुर आहे त इहा वाहिद धुर ई बची आहे जेका एस्टेब्लिशमेंट खे हाणे वञी कुझु क़बूल करे, या मुर्गो क़बूल कान पवंदी। महिरबानी साईं। तमामु ॾिघो किसो आहे साईं। ॻाल्हि इहा आहे त पाण छा ईअं सम्झूं त इलेक्शन थींदी त इलेक्शन्स में जेका पंजाब आहे, मां इहो सादो सवालु कयां मुंहिंजे ख़्याल जंहिं खां पोइ साईं सॼी ॻाल्हि जो पाण अगरि हासिलु मतिलबु करण जी कोशिशि कयूं, पाण हिकिड़े मफ़रूज़े ते ॻाल्हायूं था, हिकिड़े सेकेंड लाइ मञूं था त जेको ख़ासकेली साहब चवनि पिया उहो ठीकु आहे त भई पीपल्स पार्टी हींअर नवाज़ लीग फेवरेट हूंदी हींअर इस्टेब्लिशमेंट जी। हाणे पाण सोचूं था इलेक्शन थियनि पिया, इलेक्शन मञी वठो 2022 जे आख़िर में या 23 ठीकु आहे। हाणे इलेक्शन थियनि पिया, पंजाब में PTI ऐं नवाज़ लीग ॿई गाइब थी वेंदियूं, पीपल्स पार्टी अची वेंदी, छाकाणि त एस्टेब्लिशमेंट सपोर्ट बि करे। हाणे अगरि अहिड़ो सपोर्ट कंदी बि त हुनखे ॿई पार्टियूं किथां मञंदियूं? मंदी न ॻाल्हि साॻी थींदी। सो किथे न किथे त तव्हांखे वोट बैंक बि खपे न सही। PTI जो हिकिड़ो भरम त ठाहियो वियो न 2018 जी इलेक्शन खां पहिरीं त हीउ थर्ड ऑप्शन आहे, हीअ आहे, लाहौर में वॾो जलसो करायूं, 2013 में सीटूं वठी, हिकिड़ो पूरो भरम ठहियो, हिकिड़ो परसेप्शन क्रिएट थियो। उनखां पोइ जेका ग़ैबी मदद आई सो आई, विनिंग कैंडिडेट हुन में विधा विया, सभु शयूं थियूं, हिकिड़ो पॉपुलर वेव क्रिएट थी। तव्हां सही था चओ त GT रोड, मूं कल्ह बि गुज़ारिश कई पई त GT रोड जेको बयानियो हो उनमें 2 जुज़ हुआ, हिकिड़ो पंजाबी कार्ड हो ऐं ॿियो हो एंटी एस्टेब्लिशमेंट। इमरान ख़ान एज सच पंजाबी कार्ड नथो खेॾे सघे, लेकिन हुन बेल्ट में हिनजी सपोर्ट आहे,
पर उहो हू जेका इथनिक हुनखे कार्ड आहे उहो हुन वटि न आहे। उहो वरी बि तव्हां पोठवार ऐं हीअ जेको तव्हां चओ था पेशावर ताईं हिते जी हिकु बेस ठहे थी, इहा बेस बहरहाल पाकिस्तान जी ही पट्टी जेका सॼी आहे, पहिरें नंबर ते GT रोड ऐं हुनखां पोइ ही अॻिते पेशावर ताईं, इहो असांजी जेका पावर सेंटर आहे उहो सॾिबी आहे त हितां ई पावर जनम वठे थो ऐं हितां ई पावर हले थो। त उन हिसाब सां IK जी पोज़ीशन बि ठहे थी। लेकिन एंटी इस्टेब्लिशमेंट वारी ॻाल्हि बि जीअं खुलियल तौरु नवाज़ शरीफ़ आयो हो मुंहिंजे क्यों निकाला खां पोइ, जेको छा इमरान ख़ान करे सघे थो ईअं खुली ईंदो। हींअर हू हल्के सुरनि में ॻाल्हियूं थो करे। ऐं कल्ह त मुर्गो चई त नहीं असांजी फ़ौज जे ख़िलाफ़ु असां न आहियूं, असां हीअ वाहिद इंस्टीट्यूशन आहे, पावर सेंटर आहे, हिकिड़ी मज़बूत फ़ौज ज़रूरी आहे। हाणे हीअ बि उते वेंदो त किथे पर्सनल थींदो। सो ॻाल्हि इहा आहे त ऐं नवाज़ शरीफ़ खे अञा वापसि अचिणो आहे। मां अञा बि इंतज़ारु कयां पियो। तव्हां ॾिसो त हिन सॼी गेम खां पोइ मियां नवाज़ शरीफ़ जो अञा को तफ़सीली मौक़िफ़ साम्हूं न पियो अचे। त छा हुनजो बयानियो चेंज थी वियो आहे? अगरि मियां नवाज़ शरीफ़ खे इंटरव्यू कयां त पहिरियों सवाल इहो कयांसि त मियां साहब वोट खे इज़त मिली वई, ॻाल्हि मुक कई, हाणे तव्हांजो जेको बयानियो हो फ़िलहालु हुनखे स्टोर रूम में रखिजे, फ़िलहालु हुकूमत कंदो, फ़िलहालु दिस इज़ अ $1 मिलियन क्वेश्चन कि मियां नवाज़ शरीफ़ जो बयानियो तब्दील थियो आहे या न थियो आहे। त माठ आहे फ़िलहालु मियां साहब, मरियम साहिबा त उहे ॻाल्हाईंदी जेको मियां साहब ॻाल्हाईंदी। सो इहो जेको इकराम ख़ास अली साहब जेको सॼो सवाल जो हो, ऐं हिन में कई सवाल अंदरि सवाल जे अंदरि मौजूदु आहिनि, जे जवाब जे अंदरि सवाल मौजूदु आहिनि। त हीउ एतिरो सवलो न आहे। ऐं तॾहिं मूंखे अञा हीअ जेका गवर्नमेंट आहे, पॉलिटिकल माण्हुनि जी गवर्नमेंट आहे, हिननि खे अञा ॾिसणो आहे, अञा कई इम्तिहान आहिनि। अॼु वरी डॉलर $3 महांगो थियो। अॼु वञी 186 ते वञी टच कई त छा थियो हो? बसि हफ़्तो पहिरीं ईअं किरी पियो, ईअं चढ़ी वियो, छा थियो? ठीकु आहे। अञा मईशत जा कई इम्तिहान अचणा आहिनि। ठीकु आहे। अञा जेको नई अपॉइंटमेंट आहे नवंबर में, उन जा मामला अञा खोड़ इम्तिहान आहिनि। ऐं ख़ुदि मुंहिंजे कल्ह ॻाल्हि कई त शहबाज शरीफ़ खे ही नव पार्टियुनि खे हलाइण जो इहो नवाज़ लीग खे बि पहिरियों तजुर्बो आहे। IGI हलाई, पर IGI हलाइण वारनि हलाई, IGI जिन्हनि ठाराई उन्हनि हलाई। इहो पहिरियों तजुर्बो आहे। अगरि ऐं असांजे मुल्क में उहे बि इमरान ख़ान खे जिन्हनि आंदो जीअं हथु कढियो, ऐं हिकिड़े मिंट लाइ जीअं चवनि था इस्टेब्लिशमेंट त भई असीं एपॉलिटिकल थिया आहियूं, त मूं उन महिल बि चयो पियो त इमरान ख़ान जो जी मुखालफ़त न, रुगो उनजो साथ छॾण में इमरान जी मुखालफ़त आहे। उहो अकेलो हलाए न सघंदो। ईअं ई हीउ हिननि जो तजुर्बो आहे। हीअ उहे एक्सपीरियंस प्लेयर्स आहिनि इमरान ख़ान जी भेट में, ज़रदारी साहब, शहबाज शरीफ़, नवाज़ शरीफ़। लेकिन बिना के ग़ैबी सपोर्ट जे हिक ॿिए सां पंहिंजी पार्टी हलाइण ॿी ॻाल्हि आहे, हिक ॿिए सां गॾु हलणु हिक ॿिए जी ॻाल्हियूं मञणु, हिक ॿिए जा नखरा थोरा खणणु। ऐं सभु अॻिते हलूं, ॻाल्हियूं हलनि बि पियूं, सियासत ते ई हलनि पियूं। त पंजाब में सियासी सूरत हाल ॾाढो ईअं कंफ्यूज़िंग लॻी पई आहे। हमज़ा शहबाज़ साहब जेके आहिनि उहे मेजॉरिटी खणी अची CM थी विया आहिनि, पर पंजाब जा गवर्नर जेके आहिनि उहे उथ नथा खणनि। अॼु लाहौर हाई कोर्ट बि विया, लाहौर हाई कोर्ट में एप्लीकेशन वापसि अची वई। कंफ्यूज़िंग सिचुएशन आहे। एडवोकेट जनरल पंजाब चवनि था त उस्मान बुज़दार जी जेका रेज़िग्नेशन आहे उहा ई इलीगल आहे। मसइलो इहो आहे त एडवोकेट जनरल अञा हटियो छो न आहे, इहो मूंखे ॻाल्हि सम्झ न पई अचे। CM नथा अचनि। CM नथो अचे। CM इन करे नथो अचे जो गवर्नर नथो अचणु ॾे। गवर्नर छो नथो हटे? छाकाणि त सदर हुनखे नथो अचणु ॾे। हिकिड़ो लॉक त लॻाए वेठा आहिनि। ऐं पंजाब मीन्स 60% ऑफ पाकिस्तान। 60% पाकिस्तान जो आहे पंजाब। उते देयर इज़ नो गवर्नमेंट, देयर इज़ नो गवर्नमेंट लिटरली। त जीअं पाकिस्तान हिकिड़ो हंग सिचुएशन में अची वियो जॾहिं उहो शेरशाह सूरी न पियो वठणु ॾे, कासिम सूरी सॉरी, त ईअं ई जेको आहे हींअर 60% त अञा बि पैरालाइज़ड आहे। हीउ गुज़ारिश कयां पियो त हीउ हिकिड़ो तमाशो आहे। ऐं जुडिशरी बि तव्हां ॾिसो त मुस्तक़िल पंहिंजा हू बयान जारी करे पई त 15,000 माण्हू खणी तव्हां असां ते कीअं पिया कयो। सो हाणे छा जुडिशरी बि
हिन सॼी कॉम्प्लिकेटेड सूरत पंजाब में वरी जुडिशरी खे फ़ैसिलो करिणो पवंदो। एग्जैक्टली ऐं जेसि ताईं जुडिशरी फ़ैसिलो करे, अॼु बि जेका दरख़्वास्त ख़ारिज थी आहे टेक्निकल बुनियाद ते ठीकु आहे, सुभाणे वरी जमा कराईंदा, अञा जमा थींदी। जी हा, अगरि 15 ॾींहं फ़ैसिलो न थियो जी हा, त छा पंजाब बिना हुकूमत जे हलंदो रहंदो? एग्जैक्टली इहो हिकिड़ी ॾिसो न, इहा सभु ॻाल्हि इहा न हूंदी आहे त हू सूबो अलॻि आहे, हीअ ॻाल्हि इहा त पाण में जुड़ियल त आहियूं न। अगरि हुते को इकनॉमिक एक्टिविटी बीजी वेंदी, हुते पंजाब में जेको माण्हू आहे लोकल मामिलो करे थो, हू त हींअर सस्पेंस में आहे न। त हमज़ा शहबाज़ आहे त सही, पर हमज़ा शहबाज़ जो को बि ऑर्डर जेको आहे हू लीगल आहे कोन, छो जो हुननि ओथी न आहे कयो। अजीब सूरत हाल लॻी पई आहे। ऐं सभु आख़िरी इशू रखी वेठो असां वटि, जेके हाणे मरियम मुनज़्ज़र साहिबा जेके इतला जूं मिनिस्टर थी वियूं आहिनि, उन्हनि पहिरियों स्टेप अनाउंस कयो अची त बाबा पाकिस्तान मीडिया डेवलपमेंट एंड रेगुलेटरी अथॉरिटी ख़तमु आहे। सही, उहो त दरवेश हुआ फवाद चौधरी वारा, PTI वारा। मीडिया खे दॿाइण लाइ तव्हांखे कोई एक्ट वैक्ट ठाहिण जी ज़रूरत हूंदी आहे छा? हुकूमत वटि उहो मरियम नवाज़ खिलंदा हूंदा, असांखे मीडिया खे दॿाइणो हूंदो ॿिया खोड़ तरीक़े हिन कानून ठाहिण जी कहिड़ी ज़रूरत आहे? अॻु में ई कानून एतिरा आहिनि। भई हिकिड़े मोटरसाइकिल वारे खे तव्हांखे ॿधणो आहे, जी हा, तव्हां लाइ नओं कानून छो था ठाहियो? सिर्फ़ु पुछो हेलमेट छो न पातो थिए? हेलमेट असां वटि केरु पाए नथो। मीडिया खे या कंहिंखे बि दॿाइणो आहे। सो ॻाल्हि इहा आहे त हीअ त ठीकु आहे, हीअ त जेस्चर्स आहिनि, हिकिड़ो पंहिंजो लुक ॾींदा। ऐं इमरान ख़ान लाइ इहा वाक़ई में प्रॉब्लम आहे। हिन खे हीअ पंहिंजी ग़लतियूं हाणे गिणणु शुरू कयूं अथसि। चीफ इलेक्शन कमिश्नर जेको आहे उहो इस्टेब्लिशमेंट लॻारायो मूंखां, जस्टिस फ़ाइज़ ईसा खे जेको आहे मूं न, हुनजी ग़लती हुई मूंखां, अञा इहो नथो चए त मूं न कयो, ग़लती हुई मुंहिंजी, ग़लति ब्रीफ कयो। हीअ जेको मीडिया वारो एक्ट हिन ते बि माफ़ी घुरंदो, हीअ शयूं कीअं कंदो। लेकिन ॿिए पासे हुन प्रेशर, हाणे काबीना ठही वई अथव न, हिकिड़ी ॻाल्हि तकड़ में करे वठां, हाणे तव्हां जल्दी ॾिसंदो त पेट्रोल जी क़ीमत शहबाज़ शरीफ़ वधाए छॾींदो। रीज़न बीइंग की पहिरीं अगरि हू अकेलो वधाए आहे त चए त शहबाज़ शरीफ़ वधाई आहे, हाणे शहबाज़ हुकूमत आहे, हाणे पूरी वफ़ाक़ी हुकूमत आहे। गॾो गॾु वरी ख़बरूं इहे बि त अचनि थियूं न त बिज़नेसमैन जेको आहे उहो लेटर लिखी छॾियो। हा, लेटर वेटर लिखाइबा, क़ौम जे बेहद इसरार ते पेट्रोल महांगो करे छॾींदो शहबाज़ शरीफ़। सॼी जेका मुल्क में हिकिड़ी केमिस्ट्री जेको थियल आहे, इहा ख़ुदि तव्हांखे अगरि यादि हुजे, ईअं पंहिंजी ॻाल्हि वरजाइण अजीब, ख़ैर लेकिन करणु खपे। मूं तव्हांखे पहिरीं गुज़ारिश कई जॾहिं हुकूमत न रही त नई हुकूमत बि ईंदी त हीअ हलंदे डिघो अरसो न हली सघंदी। हाणे सिर्फ़ु उहिदनि जी सिर्फ़ु वंड विर्छ करे वठंदी, ॼाण हिक ॿिए में पाण हिक ॿिए सां ॿ पाणी कंदा। जी हा, जी हा, ऐं केतिरी भाइपी आहे साम्हूं अची, केतिरी भाइपी आहे साम्हूं अची वेंदी। ठीकु आहे साहब, वरी महिरबानी साहब। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो, वरी वेंदा ईंदड़ प्रोग्राम में। दुआ में।